नाज़रीन, अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप हुर्मुज़ में फाथल जहाज़ कढण वारो प्रोजेक्ट फ्रीडम आरज़ी तौर मुअत्तल करण जो ऐलान करे छॾियो आहे। ट्रंप चयो आहे त प्रोजेक्ट फ्रीडम पाकिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि जी दरख़्वास्त ते मुअत्तल कयो वियो आहे। ॾिसंदासीं त हतमी मुआहिदो थी सघे थो या न। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान जी नाकाबंदी पूरी ताक़त सां जारी रखंदासीं। ईरान सां हतमी मुआहिदे ते पहुचण लाइ वॾी अगभराई थी आहे। ईरान ख़िलाफ़ मुहिम में शानदार फ़ौजी कामयाबी हासिल कई आहे। नाज़रीन, तव्हांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप हुर्मुज़ में फाथल जहाज़ कढण वारो प्रोजेक्ट फ्रीडम आरज़ी तौर मुअत्तल करण जो ऐलान करे छॾियो। ट्रंप चयो आहे त प्रोजेक्ट फ्रीडम पाकिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि जी दरख़्वास्त ते मुअत्तल कयो वियो आहे। ॾिसंदासीं त हतमी मुआहिदो थी सघे थो या न। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान जी नाकाबंदी पूरी ताक़त सां जारी रखंदासीं। ईरान सां हतमी मुआहिदे ते पहुचण लाइ वॾी अगभराई थी आहे। ईरान ख़िलाफ़ मुहिम में शानदार फ़ौजी कामयाबी हासिल कई आहे।